अस्सलाम वालेकुम। गुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। मुंहिंजे साम्हूं सिंधी अदब जे हवाले सां तारीख़ी किताब बयानुल आरिफ़ीन फ़ी तनबीहुल गाफ़िलीन मौजूदु आहे। अचो त उनजो तारुफ़ पेश कयूं था। मुग़लिया दौर में सिंध अंदरि जुदा जुदा मौज़ूअनि ते फ़ारसी ज़बान में केतिरा ई किताब लिखिया विया, जिन मां हिकु बयानुल आरिफ़ीन फ़ी तनबीहुल गाफ़िलीन सिंधी अदब जी तारीख़ जे लिहाज़ खां वॾी अहमियत रखे थो। हिन किताब जी ख़ूबी उहा आहे त हिन में शाह करीम जी सवां समेत संदसि शाइरी खे पिणु महफ़ूज़ कयो वियो आहे। उन खां अलावा सिंधी शाइरी जे अबे काज़ी कादन जा 7 बैत ऐं कुझु ॿियनि अवाइली शाइरी जा बैत बि हिन किताब में मिलनि था। हिन किताब जो मुसनिफ़ मोहम्मद रज़ा ठठे जो रहवासी हो ऐं शाह करीम जो मुरीद ऐं वेझो मजलिसी हो। उहो किताब फ़ारसी में तसनीफ़ कयल आहे, जिन जो सभ खां पहिरीं मियाँ अब्दुर्रहमान बिन मोहम्मद वासिल सिंधी में तर्जुमो कयो। हिन किताब जा ॿिया बि केतिरा ई तर्जुमा थी चुका आहिनि। मौजूदा दौर में डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरे 2002 में उनजो तर्जुमो करे शाया करायो आहे। बयानुल आरिफ़ीन ते तहक़ीक़ जे लिहाज़ खां शमसुल उलमा उमर बिन मोहम्मद दाऊद पटे जो नालो बि अहम आहे। उन खां अलावा डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी 1974 में बयानुल आरिफ़ीन जी तदवीन जे उनवान सां थीसिस लिखी ऐं पंहिंजी PhD जी डिग्री मुकमल कई। शाह करीम जी विलादत सिंध में अरगून दौर हुकूमत में थी ऐं हू मटियारी जे सादात मां हो। सिंध जे शाइरनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई करीम पोटो सैयद आहे। शाह करीम पहिरियों सिंधी आरिफ़ आहे, जिन जी मलफ़ूज़ात किताबी सूरत में महफ़ूज़ थी। उहा मलफ़ूज़ात संदसि मुरीद मोहम्मद रज़ा बिन अब्दुल वासे तयारु कई। सिंधी अदब जी तारीख़ जे हिसाब सां ही फ़ारसी जी तसनीफ़ मोहम्मद रज़ा जी वॾी ख़िदमत तस्लीम कई वञे थी। हिन किताब में मुसनिफ़ शाह करीम जी हयाती जो अहवाल, करामतनि, मौजज़नि समेत संदसि शाइरी बाबति लिखियो आहे। मुतरजम चवे थो त जेको उहो रिसालो पढ़ंदो सो सालिक सही वाट ते हली मंज़िल माणींदो। मुतरजम रिसाले जी तारीफ़ कंदे लिखे थो त हिन किताब में मोचारू ॻाल्हियूं ऐं नसीहत जा नुक़्ता, तौहीद जा अजब ऐं आला बैत आहिनि। शरीयत ऐं मारिफत जी रहबरी कयल आहे। हू ॿुधाए थो त शाह करीम मोतियुनि जो दरिया हो, उन मां गवास टुबियूं हणी पंहिंजी मुराद या मोती हासिलु करे सघनि था। अहिड़ी तरह हिन किताब मां काज़ी कादन जा पहिरियां 7 बैत बि हासिलु थिया। काज़ी कादन शाइर हुजण सां गॾोगॾु पंहिंजे दौर जो आलिम, फाज़िल, हदीस, फ़िक़ा ऐं इस्लामी क़ानूननि जो वॾो ॼाणू हो। शाह करीम जे 94 ऐं काज़ी कादन जे 7 बैतनि खां सवाइ 6 बैत ॿिनि शाइरनि जा हिन मलफ़ूज़ात में आया आहिनि, जिन मां 3 बैत शाह करीम खां अॻु जे शाइरनि जा आहिनि ऐं 3 बैत संदसि हम असर शाइरनि जा आहिनि। बयानुल आरिफ़ीन सिंधी अदब जे लिहाज़ खां वॾो सरमायो आहे, जंहिं वसीले सिंधी अदब जो आगाटो नज़म महफ़ूज़ रहियो। शाह करीम, काज़ी कादन ऐं के ॿिया शाइर संदन हयाती जो अहवाल महफ़ूज़ रहियो। हिन किताब में सिंधी नसर जा इब्तिदाई उहिञाण बि मिलनि था ऐं उहा ख़बर पवे थी त सिंध जा शाइर कहिड़े क़िस्म जी शाइरी कंदा हुआ ऐं संदन इल्मु ऐं ॼाण केतिरी वसी हुई।